नाज़रीन, खैरपुर शहर में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मिठे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। खैरपुर जे 50 खां वधीक पाड़नि में मिठो पाणी नथो पहुचे। तफ़सील लाइ पेश आहे वकार मंगी जी रिपोर्ट। पाणी हिकु नेमत आहे। हाणे खैरपुर जा शहरी इन नेमत खां बि महरूम थींदा पिया आहिनि। खैरपुर शहर में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मिठे पाणीअ जो बहिरान पैदा थी वियो आहे। खैरपुर जे केतिरनि मोहल्लनि आबिद कॉलोनी, मिल्क कॉलोनी, लुकमान, मीर अली बाज़ार, पंजहटी, निज़ामानी समेत 50 खां वधीक मोहल्लनि में मिठो पाणी नथो पहुचे। म्यूनिसिपल कमेटी पारां मिठे पाणीअ जो सॼो सिस्टम पब्लिक हेल्थ खे ॾिनो वियो, पर पब्लिक हेल्थ शहरनि जे घरनि ताईं पाणी न पहुचाए सघी आहे। शहरी परे परे खां अची वॾी तादाद में खाकीशाह पुल ते लॻल वाटर प्लांट मां पीअण जो पाणी भरणु अचनि था। शहरनि जो चवणु आहे त खाकीशाह पुल ते वधीक रश हुजण जे करे ऑफिस जो टाइम हलियो वञे थो, जॾहिं त पब्लिक हेल्थ जो चवणु आहे त वधीक लोड शेडिंग थियण सबबि शहरनि खे पाणी नथा पहुचाए सघूं। शहरनि जो चवणु त पब्लिक हेल्थ खे पाणी हलाइण लाइ जनरेटर लाइ डीज़ल ऐं तेल ॾिनो वेंदो आहे, पर उहो तेल बि करप्शन जे नज़र थी वियो आहे। इंजीनियर साजन मल शहर जी तबाही करे छॾी आहे। उन मथां नेब में करप्शन जा केस हलंदा आहिनि। उहो शहरनि खे पाणी छा पुॼाए सघंदो। पाणी जो जेको मैटर आहे दादा, पाणी जे मैटर में इहो आहे त जेको पहिरियों म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि खे इहो पाणी जो जेको आहे सो मैनेजमेंट हवाले हुयो, उन्हनि जे त हीअ सभु मैनेज उहो पिया कनि। उन जे करप्शन जे करे मुस्लिम हानी साहब जेको जज साहब हुयो, उन वरी शिफ्ट करायो इहो सॼो पावर ऑफ वाटर जेको आहे उन जे जेको सिस्टम जेको आहे मैनेजमेंट जो शिफ्ट कराईं पंहिंजो पब्लिक हेल्थ वारनि ॾे। यार पब्लिक हेल्थ वारा उन्हनि जा बि अबा आहिनि करप्शन में। हाणे मसइलो इहो आहे त हुननि जेके लाइनूं विछायूं, जेके डोर टू डोर उन्हनि जूं जेके सप्लाई लाइन्स जेके वाटर जूं वयूं आहिनि, उहे हिन वक़्तु प्रॉब्लम इहो आहे त उहे किन जाइनि ते वयूं, किन जाइनि ते पुॻियूं बि न आहिनि। वरी जेकॾहिं मां इंजीनियर सां हिकु ॿ दफ़ो राब्तो कयो आहे, मां PTI प्लेटफॉर्म तां इंजीनियर सां राब्तो कयो आहे, त इंजीनियर साहब जो चवणु इहो त साईं पेट्रोल न आहे, लोड शेडिंग आहे, उनजे करे जेको आहे मशीनूं बंदि आहिनि ऐं प्रॉपर पाणी मैनेज नथा करे सघूं। पर यार हक़ीक़त इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां त पेट्रोल इन्हनि खे फंड्स में मिलंदो आहे, जेके एमरजेंसी में उन्हनि जूं मशीन्स हलंदियूं आहिनि। पर अॼु जॾहिं यार पेट्रोल जा फंड्स खाधा वेंदा त मशीनूं काॾो हलंदियूं? जॾहिं तव्हांजे इन क़िस्म जी इन लेवल जी करप्शन हूंदी, जो जेको इन वक़्तु पब्लिक हेल्थ जो जेको इंजीनियर आहे, जेको सिटिंग इंजीनियर एक्सियन आहे, उहो नेब याफ़्ता आहे, नेब जे केसनि में पियो हाज़िरी थो भरे पियो। यार उहो छा तव्हांखे प्रॉपर मैनेज कंदो? कहिड़ी तव्हांखे पब्लिक सर्विस ॾींदो? खैरपुर शहर में गुज़िरियल केतिरे अरसे खां मिठे पाणी जो बहिरान जो ज़िले इंतिज़ामिया या पब्लिक हेल्थ जे आला अमलदारनि हिन महिल ताईं नोटिस नथो आहे, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेहरान TV न्यूज़, खैरपुर मीरस।